बिल्कुल जैसे इंसान पंहिंजी ख्वाहिशुनि में पूरो हूंदो ऐं उन्हनि जी पैरवी कंदो तेसी ताईं असां सभई उन्हनि खे ईअं क़ाबिज़ रहंदासीं जीअं तायो कॾहिं जे मथां क़ाबिज़ हूंदो कॾहिं भले कहिड़ियूं बि टूटियूं हले पुछियूं ॾे पर कॾहिं उहो ई आहे जीअं तायो चवंदो तंहिंजे करे आका इन कहाणी में त अवर जो को बि कमाल कोन हो ही त पंहिंजो कमु अध में छॾे हलियो आयो हो हिन जी ॿुधायल कहाणी जो असुल हीरो त उहो इंसानी रूप में मौजूद शैतान बेरो आहे जंहिं हुन ॿिन्ही खे बेहयाई जे लाइ अलॻि जॻह जी आश करे दोज़ख जो दॿ ॾेखारियो तेरे साथ क्या सलूक किया जाए अरे मार दिया जाए ये तोड़ दिया जाए बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए अरे बोल खुदा नहीं चल रहा क्या सलूक किया जाए आका माफ किया जाए नो 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 छोजो इब्लीस सजी अदालत में माफिया है न मां इब्लीस अल्लाह का इन गलती के खात्मे ताई मोहलत वरिया आए तेसी ताई शुक्र है तेसी ताई मां आदम जी औलाद के विक दे भरे गई गुनाहन के जाल में न फसाया इने करे के को आदम जी औलाद जो वफादार इंजे को आदम जी औलाद जो वफादार इन जी सज़ा इहा आहे त हिनखे शहर जी जामिया मस्जिद वारी चिटीअ में पुराणे कुते जे कन में विझोसि त वटे उन कुते सां गॾु दाढ़ीअ वारनि खे भौंकंदो ये पंजाब कया सिंधु था ये रे दाढ़िया ऐं मुझे कॾू मूंखे ॾाढनि वारनि खां वधीक अज़ीज़ हाणे ॼाण चई मुझे क्यों निकाला मुझे क्यों निकाला क्यों निकाला आका मुझे सब खां वेझो उहो हूंदो जेको वॾे में वॾो फितनेबाज़ हूंदो ॿुधी छॾियो त लालची मुंहिंजो दोस्त आहे ऐं जल्दबाज़ी मुंहिंजो हथियार आहे तासुब बुग़्ज़ अदावत रखंदड़ माण्हुनि जे कमनि मां नुक्स कढंदड़ आहे उन्हनि ते टोक ठठोल कंदड़ ई मुंहिंजो असली पैरोकार आका इब्लीस जे हुकुम जी तामील थी वई
हिंदवानी हिंदवा आकाशी हिंदवा अगे त तू हेड़ो खुल्लो मटारो हूंदो हुई हाणे तोखे छा थी विया जो मिर्चाई पकोड़े जहिड़ो सरड़ो थी वियो आहे बाबा हुजूर पाछो ॿुधायां ॿुधाए हिन जी ड्यूटी हिकु मोमिन खे ज़ेर कराइण लाइ लॻाई वई हुन मोमिन हिन खे ज़ेर करे छॾियो छो त उहो खाइण पीअण लिबास पाइण एतिरे क़दूर जो वारनि में तेल विझण वक़्तु बि अलाह खे यादि कंदो ऐं नतीजे में हिन जो ही हाल थी वियो मूंखे नफ़रत आहे अहिड़नि कीड़नि मकोड़नि खे जेके मूं इब्लीस जे नाले ते कारोबार आहिनि छा मां तव्हांखे न ॿुधायो त हुन वक़्तु इंसान खां परे भॼी वञो जॾहिं हू अल्लाह जो नालो वठंदा हुजनि ऐं जॾहिं हू दुनिया जे कमनि में मशगूल हुजनि उहो ई वक़्तु आहे उन्हनि ते हमिलो करण जो ऐं हुन वक़्तु उन्हनि ते ई हमिलो कयो जीअं ॿोल कबूतर खे छॾींदो आहे इंसाननि जी दिलनि में जेतिरी जॻह फरिश्तनि जे लाइ आहे ओतिरी रस्म जे लाइ बि आहे बस इंसानी ख्वाहिश ऐं नफ़्स जे करे जेके हू कम कनि था उन ई वक़्तु उन्हनि ते हमिलो कयो ऐं उन्हनि जे दिलनि ते ई हमिलो कयो जीअं ॾाढो इंजई वञे घर ते कंदो आहे हमारा हुकुम आका हाणे गैर पंहिंजी कारगुज़ारी ॿुधाईंदो आका खिंज़ब खे हिंदव खे खारस थी आहे सज़ा ॾिनी वञे हिन जी सज़ा इहा आहे हिन जी सज़ा इहा आहे त हिनखे गदह जे कट में विधो वञे मथे हुन सां गॾु हींगूं कंदो इंसाननि सां टूटी लॻाए हटाए हिननि जी जानवरनि ते रखो नाका न अजब लाइ केतिरा असांजा शैतान इस्तीफ़ा ॾेई आहिनि जे ईअं कंदासीं त कमु कीअं हलंदो मुंहिंजो आका इंसानी रूप में जेके शैतान आहिनि मुंहिंजे लाइ उहे ई काफ़ी आहिनि वठी वञो हुनखे शिकिल गुम कयो त भई वञो वञो
सफ़ा मुंह मांगा करे छॾिया अथई मुंह इब्लीस सां बि लोड शेडिंग लॻे थो त तुंहिंजी मोहबत हाणे मुंहिंजे अदली दुश्मन हीटर सां थी वई आहे मेरी दोस्ती आजकल सुंदर कनेक्शन से भला आजकल उर्दू में बात कर रही हो आजकल मेरी रिहाइश जो है ना पंजाब में है पर बिजली तुझे वही खां पोइ सिंध वारा भी बड़ा सियाणा थी सोलर सां संगत रखी छॾींदो सोलर में वो बात कहा जो बिजली में है जय जी जय ये बात तो है बिजली मानू तो मानू तुमने मुझे इब्लीस को भी नचा दिया है अभी कहाँ सरकार अभी तो मजा तब आएगा जब मैं कालाबाग डैम बनवाऊंगी कालाबाग डैम मूंखे भी तमाम घणो इंतज़ार आहे इन कालाबाग डैम जे मंसूबे जो इहो कालाबाग डैम मंसूबो इन पाकिस्तान में वॾो फितनो ऐं फसाद बर्पा कंदो इन जे लाइ तोखे एडवांस में मुबारकूं ऐं मुंहिंजे तरफ़ां लख लानतूं थो मचां इन में बिजली जो कहिड़ो कमाल मुबारक जा असुली हक़दार असांजा उहे ॿाहिरि आहिनि
जेके बिजली जी अतरादू खोट पैदा करे काला बाग डैम ठाहिण जी राह हमवार करे रहिया आहिनि। जंहिं मुल्क में एटॉमिक एनर्जी हुजे उते बिजली जी खोट जो त सवाल ई पैदा नथो थिए। काका इहे कम उन्हनि इंसाननि जा आहिनि जेके डैम ठाहे पानी ते कब्ज़ो करे हिकु वॾे फितने जो आगाज़ करे रहिया आहिनि जेको फितनो लखां इंसाननि खे बर्बाद करे छॾींदो। मां कुर्बान अहिड़नि इंसाननि खां कुर्बान। इहे ई मुंहिंजा असली बेरोज़गार आहिनि जेके कुंडा करे नई बिल बि नथा पियारनि धरना ॾियनि था। पर इन खां अलावा बि बिजली तो मुंहिंजी वॾी ख़िदमत कई आहे। हा तो माण्हुनि खे पंहिंजो अहिड़ो त दीवानो बणाए छॾियो आहे जो तोखां सवाइ हू अल्लाह जी इबादत बि नथा कनि। चवनि था बिजली अचे त पोइ निमाज़ पढ़ंदासीं। उहे सजदा कहिड़े कम जा जेके दिलि सां न पर बिजलीअ सां थियनि। वञ बिजली वञ पंहिंजे कम सां लॻ वञ। साम्हूं रखंदो लिखा ईंदुसि। हा जेको बि आहे वञ बिजलीअ खे जल्दी चिमचे ते चाढ़िया त तकड़ी पुॼे। आका हो आका हिंदर खां पहिरियों दफ़ो ग़लती थी वई आहे इन जे करे इनखे माफ़ करे के चङी जॻह ते टूटी हणोसि जिथे खाई पी थोरो मकानो न थिए। तूं छा थो चवे मिसवत ॿोड़ा? पर आका हे अॻे त मां चयो हो हाणे छो इहो सुतली पहलवान थी वियो? तोखे इहो ई ॾुख खाई वियो आहे। हमारा काका वञ वञी इनखे के मुंहिंजे मुरीद वटि छॾिया। हे मुरीद वटि आका डॉक्टर वटि पुलिस वारे वटि वकील वटि या के सियासतदान वटि? न पुलिस हाणे थोरी घणी सुधरी वई आहे। वकीलनि वटि बि हाणे कमु थधो आहे। बाक़ी डॉक्टर डॉक्टर सफ़ा बारो ई सोना छुरी तिखी कई वेठो आहे। मरीज़ आयो आहे पुछो नहीं पर उन में भी हिकिड़ी ख़राब बीमारी आहे। कहिड़ी? निभागो निमाज़ूं पढ़ियूं थो पढ़े सच्चा करे करे निर्णी ॿधाए छॾियो अथई। बस पैसे जी लालच ऐं हिर्स ई हुनखे मुंहिंजो पको मुरीद बणाए छॾियो आहे। न त इहो बि निभागो हथ अचण जहिड़ो न हो। पोइ हुन वटि छॾियूं था का? न न हुन वटि न डॉक्टर भी अल्लाह जो नालो खणे त सही थो न। एक किचड़नि वठो उन वटि आस्ते आस्ते घर कंदो न त तोखे बि सियासतदान कहिड़ी कम जी ॻाल्हि आहे जेका उन्हनि वटि आहे? ठगी रिश्वत शराब सना ऐं बेईमानी में त उन्हनि PhD कई आहे जंहिंमें मां इब्लीस पाण 3 दफ़ा फेल थियो आहियां। हिनखे उन वटि छॾे अचो त हे कुझु कर करे ऐं साहु पाए निभाए ॾे। अरे हाणे छा अयो अनमारा हाणे केरु पंहिंजी कार गुज़ारी पेश कंदो? हाँ